मदेची बरसा गोट पहमर पलेचा जो रिवासी नीगर वाहरे किनाल में बुड़ी वई वाक़े संदस ॻोल्हा जारी आहे। इसरार पुट इमामुद्दीन पहवर वेझण लाइ जीअं ई वाहरे किनाल में लथो त बुड़ी वियो। इतला ते नीगर जे वारसनि ऐं ॻोठाणनि वाक़े वारे हंधि पहुची ॻोल्हा शुरू करे छॾी आहे। नीगर जे वारसनि पारां इंतिज़ामिया खे नीगर जी ॻोल्हा में मदद करण जी अपील कई वई आहे। अवां खे ख़बर ॾियूं पिया मदेची बरसा गोट पहमर पलीसा जो रिवासी नीगर वाहरे किनाल में बुड़ी वियो आहे। संदसि ॻोल्हा जारी आहे। इसरार पुट इमामुद्दीन पहवर वेझण लाइ जीअं ई वाहरे किनाल में लथो त बुड़ी वियो। इतला ते नीगर जे वारसनि ऐं ॻोठाणनि वाक़े वारे हंधि पहुची ॻोल्हा शुरू कई आहे। नीगर जे वारसनि पारां इंतिज़ामिया खे नीगर जी ॻोल्हा में मदद करण जी अपील कई वई आहे। मदेची मावां खे आगाह कयूं पिया मदेची बरसा गोठ पहमर पलेचा जो रिवासी नीगर वाहरे किनाल में बुड़ी वियो आहे। संदसि ॻोल्हा जारी आहे। इसरार पुट इमामुद्दीन पहवर वेझण लाइ जीअं ई वाहरे किनाल में लथो त बुड़ी वियो। इतला ते नीगर जे वारसनि ऐं ॻोठाणनि वाक़े वारे हंधि पहुची ॻोल्हा शुरू कई। नीगर जे वारसनि पारां इंतिज़ामिया खे नीगर जी ॻोल्हा में मदद करण जी अपील कई वई आहे। अवां खे ख़बर ॾियूं पिया मदेची बरसा कोट पहमर पलेचा जो रिवासी नीगर वाहरे किनाल में बुड़ी वियो आहे। संदसि ॻोल्हा जारी आहे। मदेची बरसा गोट पहमर पलेचा जो रिवासी नीगर वाहरे किनाल में बुड़ी वियो। संदसि ॻोल्हा जारी आहे। इतला ते नीगर जे वारसनि ऐं ॻोठाणनि वाक़े वारे हंधि पहुची ॻोल्हा शुरू कई। नीगर जे वारसनि पारां इंतिज़ामिया खे नीगर जी ॻोल्हा में मदद करण जी अपील कई वई आहे। आगाह कयूं पिया अवां खे इसरार पुट इमामुद्दीन पहवर वेझण लाइ जीअं ई वाहरे किनाल में लथो त बुड़ी वियो। इतला ते नीगर जे वारसनि ऐं ॻोठाणनि वाक़े वारे हंधि पहुची ॻोल्हा शुरू कई। नीगर जे वारसनि पारां इंतिज़ामिया खे नीगर जी ॻोल्हा में मदद करण जी अपील कई वई आहे। मदेची मां तफ़सील मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अयूब बिरोही खान। जी अयूब आगाह कजो। जी मदेची बरसा गोट पहमर पलेचा जे रिवासी 13 साला इसरार पुट इमामुद्दीन पहवर वाहरे किनाल में बुड़ी वियो। इतला मिलण ते ॻोठाणा वारसनि वाक़े हंधि पहुची करे बुड़ी वियो निंगरी जी लाश ॻोल्हा कई वई। लाश हथ न अची सघियो। इन सिलसिले में वारसनि ॿुधायो त वाहरे किनाल ते पुठ सभु माण्हू निकिरी करे उते लाश ॻोल्हण में मसरूफ़ हुआ। उन मौक़े ते चयो त असांखे ज़िले इंतिज़ामिया थोरे ज़िले चेयरमैन ऐं कंहिं इंतिज़ामिया जे बावजूदि मदद लाइ वियासीं पर कंहिं बि असांखे मदद न ॾिनो। न ज़िले इंतिज़ामिया खां वधीक ज़िले चेयरमैन जे बावजूदि बि को बि असांखे रस्ते न ॾिनो आहे। असांजी मासूम ॿार लाश जी ॻोल्हा जे लाइ चऊं था वाहरे किनाल जो पाणी बंदि कनि जीअं लाश ते अची वञे। जंहिं करे उहो असां ॻोठ खां वाहरे किनाल मदेची वाहरे किनाल ऐं सॼे वाहरे माण्हू वाहरे जे कड़नि सां माण्हू जहिड़े टाइम ते लाश लॻी त असां 24 कलाकनि जी लाश लॻभॻि सॼी राति हिन मासूम ॿार खे पाण ॻोल्हे रहिया पंहिंजी मदद पाण करे रहिया आहियूं। जी महिरबानी अवां जी अयूब आगाह करण लाइ।